प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम पारां सिंध में सहाफ़ियुनि सां थींदड़ ॾाढाइनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सहाफ़ी अॻुवाणनि वीचार वंडींदे चयो आहे त सहाफ़ी हाजन कोरे जो जेको आहे उनके रिपोर्टिंग के दौरान उनके रिपोर्टिंग के दौरान उन्हनि जा जेके एविडेंस जेके आहिनि उनके इकट्ठे करण ते उनके ख़िलाफ़ FIR दर्ज करे ऐं उन्हनि खे जेको आहे सो पुलिस जी ज़ुल्म ऐं बर्बरीअ ते जेको निशानो बनायो वियो आहे इहो नाक़ाबिले बर्दाश्त आहे। आज़ाद सहाफ़त ते वार ऐं सिंध जे असां प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम जे साथियुनि समेत सॼी सिंध जा सहाफ़ी जेके आहिनि से इन वाक़े जो सख़्तु लफ़्ज़नि जे अंदरि जेको आहे सो असीं उनजी मज़म्मत करियूं था। हरामखोर जेको तव्हांजो जेको SHO जेको आहे इन जे ख़िलाफ़ फौरी तौर ते एक्शन वठी करे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं हाजन कोरे जे मथे दाख़िल करे जेको केस आहे उनखे वापसि वरितो वञे। जेकॾहिं न त पोइ पूरी सिंध सरापा एहतिजाज हूंदी। जिते सहाफ़ी सच लिखनि था उन्हनि खे कंहिं न कंहिं केस में मनगढ़ंत केस में अंदरि कयो वञे थो। असांजो मुतालबो आहे त हाजन कोरे जेके आज़ादु कयो वञे ऐं उन तां कूड़ा केस ख़तमु कया वञनि। लाड़काणे जो जेको सहाफ़ी दोस्त हाजन कोरे जो उनजी लाड़काणे पुलिस पारां गिरफ़्तारी जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुनजो ॾोह इहो आहे त उन हक़ सच लिखियो ऐं जेके जबरी तौर ते गिरफ़्तार थियल उते जा जेके मक़ामी मज़लूम माण्हू हुआ उन्हनि जी जेका असां हिमायत करे ऐं सोशलाइज़ उनखे कयो। उन ते जेको सो लाड़काणो पुलिस ॾमरजी हुन ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। ॻाल्हि इहा आहे त पूरी सिंध पुलिस स्टेट बणियल आहे। सहाफ़ियुनि खे ब्लैकमेल पियो कयो वञे FIRनि जे ज़रिए गिरफ़्तारियुनि जे ज़रिए जबरी गिरफ़्तारियूं कूड़ा केस जेको सफ़ा अॻिते वधी थो वञे ऐं ब्लैकमेलिंग में नथो अचे उनखे मारे ऐं क़तल कयो थो वञे। सच लिखंदड़ सहाफ़ियुनि जे लाइ धरती तंग कई वई आहे। सहाफ़ियुनि जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा उहे सहाफ़ी आहिनि जेके हिन सिस्टम सां जोड़ करे हलनि पिया, जेके बि ज़ुल्म थियनि था उन्हनि ते पर्दो विझी ऐं उन हुकुमराननि जा तर्जमान आहिनि। ॿिया उहे सहाफ़ी आहिनि जेके दर दर ॻोठ ॻोठ मिसकिन माण्हुनि जूं दाहूं ऐं हिन समाज जे अंदरि जेको जबर आहे रियासती ऐं गैर रियासती अंसरनि जो उन जे ख़िलाफ़ु जेके माण्हू आवाज़ उथारनि था उन्हनि जे लाइ सिंध में धरती तंग कई वई आहे। पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा हुजनि या उन्हनि जा नंढी सतह जा वॾेरा हुजनि या उन्हनि जा मुक़ररु करायल SHOs ऐं DSPs हुजनि, उहे सिंध जे हक़ लिखंदड़ सहाफ़ियुनि जे लाइ रिण ॿारे वेठा आहिनि। असां वाज़े था करियूं सिंध जे उन जाबिर क़ुवतुनि जे लाइ त तव्हां सॼी सिंध जे हक़ परस्त सहाफ़ियुनि खे ख़रीद नथा करे सघो। तव्हां पंहिंजा केतिरा बि सहाफ़त जे नाले में तर्जुमान ऐं जी हुज़ूरा पैदा करियो, पर सिंध में जेके प्रोफेशनल सहाफ़ी आहिनि उहे इज़हार जी आज़ादीअ लाइ पंहिंजो रत सत ऐं पघर वाहींदा रहंदा ऐं उन्हनि जी मज़ामती रिपोर्टिंग जारी रहंदी। हाजन कोरे जो जेको नओं दहिरे जो सहाफ़ी आहे उन सां नाजाइज़ी थी आहे, उनखे कूड़ो केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वियो आहे। असां सिंध हुकूमत खां घुर कंदासीं त फ़ौरन उन तां कूड़ा केस ख़तमु कया वञनि।